हुयूं मुरादूं माण्हुनि में से पधरियूं थी पयूं, सची जूं साईं सैयद चवे वतूं सभु वयूं। पर जिन चङियूं थे चयूं से त पाणे थियूं पधरियूं। को अजायो वञे को सजायो वञे, पर हर को नसीब पंहिंजो आज़मायो वञे। हर के माण्हू जी पंहिंजी क़िस्मत आ, को त ठाहियो वञे को त फिटायो वञे। हर माण्हू जी पंहिंजी क़िस्मत आ, को त ठाहियो वञे को त फिटायो वञे। मालिक जे डमर खां अणवाकुफ़ इंसान कदम कदम ते खता खायो वञे। मंदिर में अचे तो पिराइण जे ख़ातिर, मंदिर में अचे तो पिराइण जे ख़ातिर, हू वञण महिल पुराणियूं छॾियो ऐं नयूं जुतियूं पायो वञे। जंहिंजी सोच इहा हूंदी त बाबा मूंखे नई जुती खणणी अॼु, त उनखे साम्ही बि जुती अचे थी। मंदिर में अचे थो पिराइण जे ख़ातिर, पर वञण महिल हू पुराणियूं छॾियो ऐं नयूं पायो वञे। जिते बाहि बरंदड़ हुजे उन ते पाणी विझण घुर्जे, हिते पाणी बदिरां पियो पेट्रोल लॻायो वञे। केर बि कंहिंजी चड़ी में न आहे ख़ुशि, चोटी ते चढ़ियल खे बि टंग मां झलियो हेठि पियो किरायो वञे। ॾाढे जी लठ खे ॿ मथा हूंदा आहिनि, बाक़ी ग़रीब खे हर को हिसायो वञे। कलर ऐं कंजर जो वॾो मान आहे, बाक़ी भलो राज मां बि पियो लॾायो वञे। 700 रुपया वठी 40 रुपयनि वारी डिप डॉक्टर मरीज़ खे लॻायो वञे। डॉक्टर मुंहिंजे साम्हूं वेठो आहे। 700